ख़्वाब इते एंड रोशनी भी गुम थी वई, ॿेड़ा भी पूरा बस 3 ॿेड़ा आया इन रोशनीअ में। पहिरियों अलाए केरु, ॿियो भी अलाए केरु, 3 ते मुंहिंजो फोकस थियो त हीउ त बाबा पियो वञे। उहो बि वञी हुन में दाख़िल थियो। हीअं निहारियां त बाबा जन हीअं सुता पिया आहिनि, हेॾां निहारियां त साईं हैदर शाह सुतो पियो आहे, हेॾां आऊं उथियो वेही रहियसि। हीअ त मूंखे मुंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वियो, मूंखे मुंहिंजे सुवाल जो जवाबु त मिली वियो त तूं जेको पुछणु पियो घुरीं, ॾिसणु पियो घुरीं त हीउ छा आहे जंहिंजे नाले तोखे आंधमां। बसि ख़बर रुगो मूंखे इहा पई त कहिड़ियुनि हस्तियुनि में, सुभाणे 3 नंबर सरदार अहमद शाह जी हस्ती, कहिड़ियुनि बि हस्तियुनि में, हाणे इहा नथी चए 1 2 3, हू त मुंहिंजे पछाण खां मथे, ॿी बि मुंहिंजे पछाण खां मथे, 3 मुंहिंजे पछाण में आई त उहा बाबा जन आया। बसि एंड थी, सुवाल जो जवाबु मिलियो। सुभाणे ॿुधण वारे ॿुधो, ॾिसण वारे ॾिठो। हू सुवाल जो जवाबु माण्हू मुतमइन थियो, जेकी घुरियो त इहे बुज़ुर्ग साल कामिल रुगो को पहिरीं सदीअ में कोन हुआ। जेकर हा माण्हू जेकॾहिं इन खे गुम कंदो त मुर्गो तसलसल टोड़े छॾींदो। त बुज़ुर्ग कामिल सुभाणे अल्लाह जहिड़ा कल्ह हुआ तहिड़ा अॼु आहिनि, तहिड़ा ई सुभाणे रहंदा। उनमें को फ़र्क़ु कोन्हे। बाक़ी रहियो आहे त मुंहिंजो तसलसल उन्हनि सां केतिरो थो रहे, कीअं थो रहे, फ़ाइदो मूंखे केतिरो थींदो न थींदो, उहा त पोइ मुंहिंजे मथां आहे, उहो हुननि जे मथां कोन्हे, उहो मुंहिंजे मथां आहे। जा नाहे ज़रूर, लतीफ़ साईं बैता त जा नाहे ज़रूर, ता नाहे तभी। ज़रूरत ई कान्हे, भई ज़रूरत ईजाद जी मां आहे। तभी बॾे ज़रूरत खणंदी न, जे ज़रूरत ई कान्हे त तभी बि छा, जा नाहे ज़रूर, ता नाहे तभी, ज़रूरत ई कान्हे त तभी बि छा। त इहा असां ते आहे त असांखे ज़रूरत केतिरी आहे, मूंखे उञ केतिरी आहे, मूंखे चाहत केतिरी आहे, मूंखे तलब केतिरी आहे, मूंखे घुर्ज केतिरी आहे, उहा मूंखे मिलाईंदी, उहा ई मूंखे मिलाईंदी। पक सम्झे जे मूंखे नथी मिलाए त पक सम्झे त आहे का मुंहुं में घटि, न त सजण समाज पोइ पंहिंजे पाण ॾे निहारे, बजाए जो बुज़ुर्ग खे किरी पाण न कयऊं वरी वाते पिया वेजनि, किरी पाण न कयऊं त फ़ाइदो कोन थियो दवा में। बाबा हाज़ुरनि हकीम कई तो कीअं विञायो नूर, हाज़ुरनि हकीम कई तो कीअं विञायो नूर, तो कीअं उन खां पासो कयो आहे, कीअं उहो तूं नथो लही सघीं, छो नथो लही सघीं, इन करे नथो लही सघीं जो तो जेको हुननि तोखे ॾसियो आहे, जेका बि हिदायत आहे या जेको बि तुंहिंजे ज़रूरत में शइ तोखे आहे, उन ते तूं अमल ई कोन थो करे, तूं उन ते अमल ई कोन थो करे, इन करे उहा शइ तोखां परे आहे ऐं फ़ाइदो बि तोखां परे आहे। जुस्तजू सां जुस्तजू सां, कू बकू, हू कल्ह मिलियो ही अॼु मिलियो, जुस्तजू सां सुभाणे हू बहू आही बि हू, हू बहू आही बि हू, हू माज़ीअ में अची ॻाल्हि, हू बहू आही जेको हाज़िर जी ॻाल्हि आहे, प्रेज़ेंट, हू बहू आही ही त अॼु आहे न, हू बहू आही बि हू, फ़र्क़ु कहिड़ो आहे, हू कल्ह मिलियो ऐं ही अॼु मिलियो, फ़र्क़ु इहो आहे, ज़मान जो फ़र्क़ु आहे, माज़ी हाल मुस्तक़बिल, हू बहू
ही बि हू कल्ह मिलियो, ही अॼु मिलियो, हर कंहिं खे सुभाणे, हर कंहिं खे रूबरू हू कल्ह मिलियो, ही अॼु मिलियो। हर कंहिं ॾिसो न, ख़ुदा जे कानून में, इंसाफ़ में रखनू पइजी वेंदो जेकॾहिं कल्ह वारनि खे हिकिड़ी अला शइ मिले ऐं अॼु वारनि खे अदना मिले। ॾिसो न, ख़ुदा जे इंसाफ़ में अची वेंदी, रुखनू अची वेंदी। भई कल्ह वारनि खे अला, अॼु वारनि खे अदना। कल्ह वारनि खे सोन, अॼु वारनि खे पितल। हा, कल्ह वारनि खे सोन, अॼु वारनि खे पितल। इहो इंसाफ़ कोन चइबो न बाबा, ईअं इहो कानून आहे कुदरत जो। ख़ासि करे ॿियनि वटि त खणी ॿी अख्याई हुजे असां वटि, पर ख़ुदा जे कानून में ॿिया। बाबा सरदार चयो, अहमद शाह इंसाफ़ आहे दर अलाह जे। अहमद शाह इंसाफ़ आहे दर अलाह जे, अलाह जे दर इंसाफ़ आहे। इहा ॿी अख्याई कान्हे, तो वटि हिकिड़ी ऐं ॿी अलाह वटि हिकु नज़र आहे मिसाल। जेकॾहिं ॾियणु थो चाहे सुभाणे अल्लाह, त 1.25 लख नबियनि खे बि त ॾिनई न, ॾिनई न, त हीअ सफ़ीउल्लाह आहे, हीअ नजीउल्लाह आहे, हीअ ख़लीफ़तुल्लाह आहे, हीअ फलाणू आहे। अलाह जे ख़ज़ाने में का कमी त कान्हे जो खुटियो थो वञे अलाह जी ज़ात। न, कई अलाह जे ख़ज़ाने में न अंत आहे न छे आहे। इन करे उन जी महिरबानियुनि में बि को कमी कान्हे, ऐं उन जी मदद में बि का कमी कान्हे, रहनुमाईअ में बि का कमी कान्हे। इन करे हू बहू आही बि हू कल्ह मिलियो, आही अॼु मिलियो, हर कंहिं खे रूबरू हू कल्ह मिलियो, ही अॼु मिलियो। के रूह अहमद शाह वेझा रहिया, के रूह अहमद शाह वेझा रहिया, के रुठल पासीरा पुठीरा रहिया, पर गॾु वादीअ हिकिड़ीअ मंझि विया। सभु हुते मौजूदु आहे, रुठल हुआ या पासीरा हुआ या छा बि हो, पर हिकिड़ी वादीअ। त पोइ जिन जा रूह कल्ह बि गॾु हुआ, त पोइ कंहिं बहाने सां अॼु बि ॻंढिजो था वञे, कंहिं बि बहाने सां ॻंढिजो था वञे। ख़ासि करे उहे बुज़ुर्ग जेके असांखे सभु कुझु ॾियनि पिया। त इहो मतिलबु सरदार अहमद शाह जो हिकिड़ो अजीब इतफ़ाक़, या असांजी का मंशा बि हुई, घुर बि हुई, ज़रूरत बि हुई, त असां उन्हनि सां राब्तो बहाल रखियो। हीअ बि त राब्तो आहे न, जो हीअ राब्तो आहे या हीअ फ़ोन आहे या हू आहे, इहो बि मौजज़े खां घटि त कोन्हे त हिन जी त न को थी तार वञे, न को छा थी वञे, किथां खां किथे आवाज़ थो खजो वञे। बाबा हिन जो को बि सिलसिलो ॻंढियल त कोन्हे, हवा में पियो वञे। सुभाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त जॾहिं हिन खे बि एतिरी ताक़त आहे, इंसान ठाही आहे, इंसान ठाही आहे, हीअ हिकिड़ी दॿी ठाही आहे, हिकिड़ी कल्ह ठाही आहे, जेका ईजाद करे पाण में मिलाए सिलाए हिते ऐं हुते हुनजो टावर रखी मिसाल उन्हनि खे ॻंढे थो। पक सम्झो त हीअ आम शइ बि जेकॾहिं ॻंढिजी सघे थी, मक़सद थी इहो नामुमकिन कोन्हे त बुज़ुर्ग को कीअं ॿुधंदो, जे वेही सोचे बुज़ुर्ग। सुभाणे अल्लाह, तूं इन खे छो थो ॻाल्हि खे वठी, तूं हुन ते अचु। हुज़ूर पाक जे दरवाज़े ते हिकिड़ी माई आई, कलाम पाक जी आयत आई, ऐं अञा उते पहुती, अञा ज़बान सां कुझु चयो ई माईअ, मथां आयत लही आई, ए मुंहिंजा हबीब, इहा माई माजरा खणी आई आहे, मूं ॿुधी, इन जो कमु थी वियो। भले या तो वटि सुवालण आई आहे का मुंह में घटि, न त सॼण सभा जो आहे का मुंह में घटि, आहे का मुंह में घटि, न त सॼण सभा जो। हू समीन बसीर लतीफ़ुन ख़बीर, सच पुछो त हू पाण त समीन बसीर लतीफ़ुन ख़बीर आहे, पर हुन जा जेके नुमाइंदा आहिनि उहे बि समीन बसीर लतीफ़ुन ख़बीर आहिनि।
थी न जॾहिं पाण हू समीन बसीर लतीफ़ुल ख़बीर आहे त पंहिंजूं सिफ़तूं दाख़िल कयूं अथसि मोहम्मद मुस्तफ़ा में हा छो न 99 सिफ़तूं दाख़िल आहिनि न ऐं हूअं बि ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह भई सिफ़तूं कंहिंजूं अलाह दाख़िल थी त पोइ इन खे माण्हू जेकॾहिं वेही थो गौर कंदो सम्झंदो त के न अलाह परे अथसि न रसूल परे अथसि न अलाह वारो परे आहे माण्हू खां अहांजा ख़्याल सच चई था ॾियनि अहांजा ख़्याल दुनिया सां समूरा था ॾिसजनि अहांजा ख़्याल दुनिया सां समूरा था ॾिसजनि ऐं अक़ीदा अव्हांजा अधूरा था ॾिसजनि जो उतां हटे न माण्हू जेका जाइ आहे पंहिंजी उन तां न हटे कहिड़ी बि तकलीफ़ हुजे या छा बि हुजे ऐं साबित क़दम रहां इहो ई साबित क़दम रहण ई इंसान जी कामयाबी आहे जंहिं बि पोज़ीशन ते आहे जे माण्हू सुबुह हिकिड़ी ॻाल्हि थो करे वरी जे उन तां ख़्याल में हटी थो वञे या अक़ीदो हिकिड़ो रखे थो माण्हू वरी जे उन तां फिरी वञे या उनखे जॾो रखे त पोइ उहा शइ मूंखां हली साबित क़दम न रहे इन करे असां में कमी ज़रूरु आहे न जो असांजा ख़्याल दुनिया सां समूरा बाक़ी अक़ीदा असांजा वरी अधूरा था ॾिसनि इते समूरा नथा थिए ओ हुते समूरा आहियूं सॼो असांजो हर शइ उनमें समूरी आहे असांजी टोटल जेका ताक़त वुसत जिदोजहद उहा सभु हुते सोराना आहे या 100% आहे ऐं ॿिए पासे होॾां किथे 5% किथे 10% किथे कमीअ में अचो हक़ीक़त आहे इन में कोई शक ई कोन्हे इन करे नफ़ो नुक़सान बि ओतिरो ई थींदो भई जॾहिं अक़ीदो मुंहिंजो हूंदो अठाना या मिसाल त नफ़ो बि त मूंखे ओतिरो ई मिलंदो न मुंहिंजो अक़ीदो उन में सोराना आहे ई कोन सोराना जंहिंखे चइजे त पोइ आउं सोराना उतां हासिलु कीअं कंदुसि सोराना मुंहिंजो अक़ीदो ई कोन्हे न रिज़ल्ट ओड़ी मिलंदी ॿियो इबादत त करी न करी केतिरी थो करी थोरी थो करी गुनहगार आहीं पर घटि में घटि ॿियो जे नथो बि तोखां पुॼे नथो बि पुॼे फर्ज़ कर त महबत करण खां त तोखे कंहिं रोकियो कोन्हे न भई महबत करण खां त रोकियो कोन्हे न त तूं हुनखे चाहीं चाहण छा आहे जंहिं शइ में आऊं निहारियां उन में अलाह जो दीदार कयां जंहिं शइ में निहारियां ईअं थोरी आहे त अलाह खे ॾिसां वाह 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 सुभान अल्लाह वाह जो सुहिणो आहे वाह जो मुसविर आहे वाह जो तख़लीक़ आहे वाह अला में अला आहे जीअं अलाह पियो मुंहिंजे नाले तुंहिंजे नाले चए त तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कयां भई साखूं खणी जो चवे पियो त तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कयां इन मां साबित थियो त वाक़ई बाबा सरदार जेको चए पियो त इंसान खे जेको चाहे पियो अलाह जो चाहण मूंखे या तोखे इन खां हज़ारे गुना तुंहिंजी हद आहे इंसान जी अलाह जी हद आहे अलाह वारी अलाह जे चाहण ऐं तुंहिंजे चाहण में त राति ॾींहं जो फ़र्क़ु थींदो तूं बि चाहत में किथे थो वञी त पोइ अलाह पंहिंजे चाहत में छॾे चाहत थी न शैतान उहो छॾे चाहत अलाह चाहियो आदम खे बनाए हू छो अलाह जी महबूब मर्ज़ी ख़ुदा जी आहे नोहो आहे हिकिड़ो महबूब मर्ज़ी ख़ुदा जी आहे ख़ुदा जी चाहत चाहिणी आहे छॾे चाहत थी न शैतान छो त हुन बि छॾी ख़ुदा चाहियो आदम खे सजदो हुन चाहत खे छॾियो महबूब मर्ज़ी ख़ुदा जी आहे कहिड़ी ख़ुदा जी चाहत चाहिणी आहे छॾे चाहत थी न शैतान ॿी जे तोखां मिल्कियत नथी पुॼे त
पंहिंजे पर में अलाह जे हुस्न, अलाह खे छा थो खपे, अलाह खे कुझु कोन थो खपे, अलाह जे सूंहत ते माण्हू खे हुस्न ते हैरान थियणु खपे। सुभान अल्लाह, वाह साईं वाह तुंहिंजी जोड़ आहे, वाह तुंहिंजी खिलकत आहे। मिसाल तख़लीक़ ते जेका तख़लीक़ आहे, को बि मुसविर का शइ ठाहे थो न, हुनजी तारीफ़ इहा ई आहे बसि। हुनखे जेका शइ तूं 5000 ॾींसि पर चईसि त 5 लख ॾींसि, मज़ो कोन्हेसि। हुनजो पितो ई साड़े जॾहिं मुसविर जो। अलाह खे ॿियो कुझु बि कोन थो खपे असां वटां, तारीफ़ खपे अलाह खे। अलाह खे पंहिंजे हुस्न जी तारीफ़ थी खपे, किथे बि हुजे, वण में हुजे, टिण में हुजे, इंसान में हुजे। जंहिं माण्हूअ खे अलाह जूं निशानियूं ॾिसण में नथियूं अचनि, उहो दुनिया में बि अंधो आहे त आख़िरत में बि अंधो आहे। अलाह जूं निशानियूं न बाबा, जेके बि निशानियूं हिते आहिनि न मौजूदु आहिनि, माण्हू जे इन्हनि खे नथो दीदार उन्हनि जो करे, नथो पसे नथो माण्हू, तेसि ताणी अलाह जो नाराज़ पोइ अथसि। असुल में अलाह खे सम्झे त अलाह छा आहे। हक़ीक़त में अञा असां अलाह सम्झा ई कोन आहियूं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण सां अलाह सम्झबो कोन, त ला इलाहा इल्लल्लाह चइबो ज़ुबान सां। अलाह बाबा जी बैता, अलाह चवणु आसान, अलाह सम्झणु औखो। अलाह चवणु असां ज़ुबान सां, अलाह सम्झणु औखो। अहमद शाह बांगू कलमा भरणु, इहो सभ खां कमु सौखो। इहो वॾो आहे दोखो। कहिड़ो? इहो वॾो आहे दोखो जो अंदरि हिकिड़ो ॿाहिरि ॿियो, इहो दुईअ में थो रहे। इहो अंदरि हिकिड़ो आहे ॿाहिरि ॿियो आहे, इहो ई दोखो आहे। ऐं इन करे अलाह चवणु सवलो आहे, अलाह सम्झणु औखो आहे। बांगू कलमा भरणु इहो सौखो आहे, सभ खां कमु सौखो आहे। ही त वॾो आहे दोखो जो अंदरि हिकिड़ो आहे ऐं ॿाहिरि ॿियो आहे। मिसाल ही त मुर्गो ज़ाहिर में छा आहे, बातिन में छा आहे। ज़ाहिर में मुस्लमान या मोमिन पियो चवराए, बातिन में मुनाफ़िक़ जे दर्जे ते माण्हू आहे। मिसाल त अलाह खे या ॿिया ई पसंदि कान्हे। केतिरो बि हिन जो औलाद कमाए खणी अचे, अबा ही कमाए आया, माण्हू ॾिनो घर में, अबे खे ॾिनो या अम्मा खे ॾिनो, बाबा इहे जेकॾहिं न कमाई ॾेई या करे कुर्बानी ख़िज़मत जेको कई आहिनि, ऐं जेकॾहिं ॿ लफ़्ज़ गुस्ताखी जा ॻाल्हाए, कई कमाई चट, कई कमाई चट। पोइ इन करे माइट चवंदो आहे पंहिंजे औलाद खे त अबा अहिड़ो कमु करी छो थो जेको करियो वरियो विञायो छॾी। अहिड़ो कमु करी छो थो, करियो वरियो विञायो छॾी। मिसाल भरी जो पाणी, सुभान अल्लाह, लती साईं दुआ घुरी, दुआ भरी जो पाणी सो करे कीम विञाए थो। जेको तो भरियो आहे ढुक, भरी जो पाणी सो करे कीम विञाए थो, वरी हारे छॾी। पाणी भरे वरी उनखे ख़तमु करे छॾी। जो मिसाल 1000 साल 36,000 साल शैतान जी इबादत आहे। भई इहा पाणी भरे, इहो खणी एॾो वज़न अलाह जे वटि पेश करे, वरी न जे अलाह हुनखे इहे सभु हुनजे मुंहं ते उछले ॾिना त इहे खण पंहिंजूं, इहे तुंहिंजूं ख़िज़मतूं ऐं तुंहिंजूं तस्बीहूं ऐं तुंहिंजो ज़िक्र, तुंहिंजी इबादत। इहो ई आहे त जेको पाणी भरियईं सो वरी हारे छॾी। माउ पीउ मुर्शिद अलाह रसूल इहा ॻाल्हि क़बूल न कंदो त जेको पाणी भरी सो त न विञाए न, जेको या त भरी न, हा भरे वरी विञाई। मिसाल माना करे ऐं विञाई। मिसाल फ़र्क़ु कर, ईअं न कर। सो अक्सर माण्हू करे बि थो पर वरी विञाए घणो थो, विञाए घणो थो। इन करे अहिड़ो कमु ई न कर
जेको वरी करे ऐं वरी विञाए थो माण्हू त अलाह जे ज़ात ॿियो कुझु कोन थी घुरे अलाह ज़ात चए जेको कयो अथई इहो त न हार सुभाणे या जेका तो कई आहे भरी सभरी पर उहो शैतान हुनखे अचो थो इंसान खे ॾे त ॾिस तो ही कयो आहे न कॾहिं कॾहिं माण्हू जताईंदो आहे औलाद जताईंदो आहे मूं हीअं कयो आहे मूं हीअं कयो आहे मूं हीअं कयो आहे मूं हीअं कयो आहे हाणे हू वेठो ॿुधंदो आहे माउ पीउ मिसाल फ़र्क़ु त हीअ हाणे मूंखे रिकॉर्ड पियो ॿुधाए त हीअं बि मूं कयो आहे हीअं बि मूं कयो आहे हीअं बि कयो आहे इहो रिकॉर्ड ॿुधाइण सम्झ जेको कयईं सो उन जो वियो इहो रिकॉर्ड पेश करणु मूं हीअं बि कयो आहे मूं हीअं बि कयो इन करे अलाह वटि बि इहो खातो न खोले त मूं हीअ निमाज़ पढ़ी आहे हीअ सोन बि हुते ॾिनो अथमि या 10 देगियूं लाथियूं अथमि फलाणो हीअं कयो अथमि का बि शइ ॾेखारी न ॼाणी त बि न ॼाण हा उन दरवाज़े ते ख़ासि करे आऊं 5 ॿारनि जे दरवाज़े जी बि ॻाल्हि पियो कयां अहलबैत जे दरवाज़े जी बि ॻाल्हि कयां त उते कतब ऐं कंब बि कर बि पर डिॼ बि छो त तूं ईअं न कर जो शैतान वांगुरु जेको भरी पाणी सो वरी हारे पोइ फ़ाइदो कहिड़ो आहे पोइ इन खां त करे न माण्हू को बि कमु सुठो जेको किरदारु थो माण्हू अदा करे उहो विञाए त न त इहा शइ मूंसां अलाह जे ज़ात खे मैलूम आहे इन करे थोरो करे या घणो करे पर विञाए न थोरो करे या घणो करे विञाइजे न ऐं विञाइजे थो ईअं इन वात सां इन सम्झण सां त ही बंद मूं ॿियो को आहे ई कोन ईअं ई आऊं ॿियो को आहे ई कोन ईअं ई आऊं बसि इहो जेको इहा सम्झण माण्हू जी आहे वाइज़ बि आऊं पियो कयां ॼाणा बि आऊं थो तबीब बि आऊं आहियां ॿियो को हमेशह माण्हू इहे ॿिए खे घटि करण जो ज़्यादा सोचे थो ॿिए खे घटि करण जो त हीउ कुझु कोन्हे हीउ घटि आहे इहो फ़लसफ़ो ई कढी छॾे कंहिंखे बि घटि न सम्झ इन में थींदो छा त जॾहिं आऊं या तूं कंहिंखे बि घटि न सम्झंदासूं त ॿिए जी इज़त कंदासूं यादि रखण जी ॻाल्हि आहे जॾहिं आऊं कंहिंखे घटि नथो सम्झां त हुनजी इज़त बहाल रहंदी ऐं इज़त बहाल रहंदी त अलाह जे ज़ात जो फ़लसफ़ो पूरो थींदो त मूं हुकुम कयोमांसि त कंहिंखे बि घटि न सम्झ हिन उन ते अमल कयो मिसाल ऐं अलाह चएसि त थी थो सघे तूं उन खां वधीक सुठो हुजी पर अलाह चए त थी थो सघे हू तोखां बि सुठो हुजे त तूं उनखे घटि करे हू तोखां भलो हुजे ऐं इहो मीज़ान या साहिमी तोखे मूं ॾिनी कान्हे तोर जी त या खण हथ में खयो पियो हल थूम बसर लाइ भले खणिजो जेको वणे सो तोड़ बाक़ी कंहिंजा ऐमाल न तोड़ कंहिंजे विझ न साहिमीअ में त हीअं हीअं अच्छा उन में थींदो छा मुर्गो मुंहिंजा ऐमाल मुंहिंजे साहिमीअ में अची वेंदा मुंहिंजा ई ऐमाल बजाए ॿिए जे तोरण जे मुर्गो मुंहिंजा तुरी वेंदा उन में उहो नुक़सानु बजाए ॿिए खे कोन थो माण्हू पहुचाए पंहिंजे पाण खे थो पहुचाए सो अलाह ॾे वञणु इन करे आसान आहे सुभाणे जो अलाह जहिड़ो असांखे तोखे मूंखे चाहे थो चाहण वारे वटि जेको दुनिया में को बि अहिड़ो न चाहे ए बंदा ए इंसान तूं जे इंसान खे चाहीं थो तूं छा थो सम्झी त बसि इहो दंग आहे न अलाह इन इंसान खे इंसान जे चाहण खां हज़ारां दर्जा मथे आहे जेको तोखे थो चाहे इहो फ़लसफ़ो ज़हन में आणे त अलाह तोखे घुरे पियो पाण ॾिसो दोस्त घुरंदो आहे त पाण पंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे न जेकॾहिं अलाह मूंखे घुरे तोखे घुरे ऐं इहो सोचे वेही रहिजे भले हू न पियो घुरे सुभाणे अलाह तॾहिं बि चइजे त अलाह मूंखे घुरे पियो इहो मूं लाइ ऐं नाकार छो कयां त न हरूभरू न ऐं त सुबह ते ज़ाविये में वञा न हा हा मुंहिंजो अलाह मूंखे बेशक चाहे पियो
पर इन में अक़ीदो पंहिंजो ऐला रखे, इहा पक करे। अच्छा, इन करे पक करे त ॾिसे सुभाणे अल्लाह, कॾहिं कॾहिं बाबा सरदार असांखे का ॻाल्हि ॿुधाईंदो, असीं चवंदासीं बंदि अलाए छो इहा ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में कान थी अचे। पोइ वरी हिकिड़ो फ़लसफ़ो असां वटि आयो त महबूब शाह ॾिसो, कॾहिं इन बुज़ुर्ग जी का ॻाल्हि ग़लति थी, हाणे हूअं पंहिंजो अकुल नथो क़बूल करे, अकुल नथो बि क़बूल करे न, त वरी ॿियो हुनखे ॾिजे सपोर्ट त ॾिस जेको मूंखे चवे पियो त वाह हीअ ॻाल्हि ही आहे, ॾिस इन जी ॻाल्हि कॾहिं कूड़ी थी, ॿियूं बि खोड़ थियूं हूंदियूं न तजर्बे में। पोइ जॾहिं उहो तजर्बे में ॾिठोसीं त अॻु में त कॾहिं कूड़ी कान थी, पोइ पक सम्झ त हीअ बि कूड़ी कान थी।